इबरत न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि केली सिंध जे नामियारे अदीब मोहम्मद इब्राहिम जोयो जे हवाले सां हिकु तक़रीब हैदराबाद में मुनक़िद कई वई। तक़रीब में ख़िताब कंदे अदीबनि दानिशवरनि चयो त मोहम्मद इब्राहिम जोयो 20हीं ऐं 21हीं सदीअ जे जदीद सिंधी अदब जो महिमार, रोशन ख़याल, समाजवादी, सेक्युलर सिंधोस फ़िक्र जे रोशनी पखीड़ींदड़ मुफ़क्किर हुयो। साईं GMC जे नंढे खड़ में जदीद क़ौम परस्तीअ जा न रुॻो बानीकार हुआ, पर हिननि जदीद सिंधी क़ौम जे तसवर खे उजागर कयो। जोए साहब जदीद साइंसी अक़ुलियत पसंद दुनियात ते ॿधल रोशन फ़िक्र वारा किताब तर्जुमो करे केतिरनि ई पीढ़ियुनि जी तरबियत ऐं सूंहप कई। हू न रुॻो रोशन ख़्याल शख़्स जे ज़हन जो तरतीबकार हो, पर हिकु इदारे साज़ शख़्स पिणु हुयो। सिंधी अदबी बोर्ड, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, सिंधी ॿोली अथॉरिटी, सिंध सर्वेंट्स सोसाइटी, सिंध फ्रेंड्स सर्किल, म्यूज़िक लवर्स क्लब, सिंध एजुकेशन ट्रस्ट, शेख अयाज़ फाउंडेशन ऐं ॿिया इदारा उन जो मिसाल आहिनि। हू सभा जो शख़्स, बहितरीन उस्ताद ऐं नई टहीअ खे उत्साहींदड़ अदीब हुयो। इन सिंधी अदबी संगत सिंधी अदीबनि जे सहकारी संगत जे प्लेटफॉर्म तां सिंधी अदीबनि नई तख़लीक़ी अदब लाइ वॾो किरदारु अदा कयो। बसंत हॉल हैदराबाद में थियासफिकल सोसाइटी लाइ पिणु संदसि ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। सिंधी अदबी संगत सिंध ऐं EFT जे सहकार सां मल्हायल मोहम्मद इब्राहिम जोए जी 6हीं वरसीअ जे मौक़े ते अदीबनि ॻाल्हाईंदे कयो। इहा तक़रीब बसंत हॉल हैदराबाद जे सक़ाफ़ती मर्कज़ में मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत प्रोफेसर डॉक्टर काज़ी ख़ादम कई, जॾहिं त ख़ासि महिमान अबरार काज़ी हुयो। तक़रीब जे एज़ाज़ी महिमाननि में जामी चांडियो, नसीर मिर्ज़ा, डॉक्टर इसहाक़ समेजो, डॉक्टर मोहम्मद अली मांझी, नियाज़ पंवर, मोहसन जोयो हुआ। महिमाननि खां सवाइ ॿियनि मुक़ररनि में एडवोकेट सुलेमान डायरी, इदरीस जतोई, सोबिया अली शेख, अब्दुर्रहमान सियाल शामिल हुआ। सिंधी अदबी संगत हैदराबाद जे सेक्रेटरी सैयद दवार नकवी कार्रवाई हलाई, जॾहिं त सिंध अदबी संगत जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी ताज जोइब तक़रीब में ख़िताब कयो। तक़रीब जी शुरूआति में मोहम्मद इब्राहिम जोए जे आवाज़ में ॻायल शाह जी वाई तालिब बम्बरे पारां ॻायल शाह जे वाईअ सां कई वई। प्रोग्राम जे आख़िर में सिंध संगत जे मरकज़ी ऑडिटर हुसैन सारंग महिमाननि जा थोरा मञा, जंहिं बाद महिमाननि हाल में मौजूदु अदीबनि मोहम्मद इब्राहिम जोए जी तस्वीर ते गुलनि जी वर्खा कई। उन खां पोइ एंडोनमेंट फंड ट्रस्ट पारां तक़रीब में शरीक थियणनि खे रिफ्रेशमेंट कराई वई। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़ हैदराबाद।